बनी इसराइल हज़रत मूसा जे ज़माने में मींहुं न पियो वसे। हज़रत मूसा जे माण्हू आया साईं तहां दुआ घुरो त मींहुं वसे। डुकर थियो आ ते माण्हू फतकंदा जानवर फतकंदा ज़मीना भंजर थी साईं दुआ घुरो। हज़रत मूसा फरमायो सॼी जमात गॾु थियो ॻोठ वारी त दुआ घुरूं। सभिनी खे गॾु करे हाणे दुआ थो घुरियो मुंहिंजा अल्लाह मींहुं वसाए। अल्लाह हज़रत मूसा ॾे नियाबो मोकिलियो। ओ मूसा हिकिड़ो तुंहिंजी जमात में वॾो गुनाहगार वॾो माण्हू कावड़ियल जेस ताईं वो तुझे ॻोठ में जमात में हूंदो तेस ताईं मींहुं न वसाईंदुमि। उनखे कढ पंहिंजी जमात मां ॻोठ मां पोइ मींहुं वसाईंदुमि। हज़रत मूसा जलाल में अची वियो। हज़रत मूसा फरमाए तो वो निकिरे लईन जेको अल्लाह एॾो कावड़ियल नाराज़ जंहिंजे करे अल्लाह मींहुं नथो वसाए उहो निकिरे काथे आ उहो जेको गुनाहगार दिल जो दिल में रोई वेठो आ चवे तो मुंहिंजा अल्लाह मूंखे सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं ख्वार न कर। ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजे नबीअ जे साम्हूं ख्वार न कर। ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कर। अॼु खां बाद में मां गुनाह जे वेझो ई न वेंदुमि। मुंहिंजी तौबा क़बूल कर। अञा वो दिल जो दिल में दुआ तो घुरे ख़बर ही न पई ककर अची आ मींहुं वसण शुरू थियो। हज़रत मूसा हैरान थियो। रब खे फरमाए तो रब अञा वो माण्हू निकितो ई न आहे अॻे ई मींहुं वसाइण जो ऐलान कयो थी। अल्लाह फरमाए तो मूसा वो दिल जो दिल में मूंखां माफ़ी वठे सची तौबा कई मूंखे पुकारे मां भी जी करे रहम करे माफ़ी ॾेई छॾी मां मींहुं वसाइण जो ऐलान करे छॾियो आहे। हज़रत मूसा तो फरमाए साईं भला हुन जो नालो तो ॿुधाए वो केरु आहे। अल्लाह फरमायो ओ मूसा जॾहिं नाराज़ हुयो मां जॾहिं कावड़ियल हुयो मां उन महिल हुन जो नालो न पियो तोखे ॿुधायां। हाणे त राज़ी थी वियो आहियां परची वियो आहियां माफ़ी ॾेई त मां हाणे कीअं नालो ॿुधायो हुन वीचारे खे ख्वार कर। केॾो रब जो प्यार अज़ीज़ो असां त अञा अल्लाह के हुज़ूर जे सदके घणा प्यारा। कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तन्हौना अनिल मुनकर। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा प्यारा नबी तुझे सदके तुझी उम्मत मूंखे वॾी प्यारी आहे। कतबाला नफ्सिर मां पंहिंजे मथां तुंहिंजी उम्मत जे लाइ लिखी छॾियो आहे त मां रहमी रहम कंदोमांव। फरमाए युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र। रब फरमायो मुंहिंजा प्यारा नबी मां इरादो करे चुको आहियां त तुंहिंजी उम्मत सां मां भलाई भलाई कंदुमि न कि मां उन्हनि खे तकलीफ़ ॾींदुमि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो असां त अल्लाह खे वॾे मां वॾा प्यारा हुज़ूर जे सदके तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेको भी जेके गुनाह थिया वरी भी माफ़ीअ जा दरवाज़ा खुलिया पिया अथव रहम जा दरवाज़ा खुलिया पिया अथव बाज जा दरवाज़ा खुलिया पिया अथव।
हलिए जो अल्लाह माफियों जो अल्लाह के सदक़े रब के रिजायो रब के पर जायो वो रहीमा वो करीमा वो बाजारवा एक दफो सच्ची रज़ा तो बंदा गयो रब मा दो मर्जियो मदायो माफ करे छड़िया तेजे करे माता सबने के मोदबाना गुजारिश करना वारो क्यों जल्दी क्यों ए मेहमान महीनों रमजान शरीफ रमजान भी मेहमान महीनों असा भी मेहमान हो ओ मजाजीजो के तेरा अगले साल रमजान शरीफ में मौजूद है अज न साल रमजान में मौजूद ना नजर न बेचारा कब्रिस्तान में सुता बयान ओ मुझे अजीजो सवाल पान हाँ रमजान शरीफ में मेहमान असामी मेहमान कोई जिंदगी ते भरोसो ना है कोई हयात ते भरोसो ना है खबर ही ना है वेठे वेठे मानू हलिया दा हाने माता दो फेसबुक ते वीडियो दिठो ओ मुझे अजीजो एकड़ो वीचारो होटल में जे तो हमरा आर्डर तो ने माने जी बेरो क्यों दो खेज उते जो ते हमरा वीचारो करी दो पे वीचार के सदो दा करम तो दुनिया जे जान में आई न या जिंदगी या हयातिया ओ मुझे अजीजो अलाए बे रमजान नहीं चेहरा हो जो अलाए जिंदगी साथ दे अलाए तेजे करे हाने भी वक्त तो हाने भी टाइम तो अचो माफी वठो अल्लाह को रोई रोई दुआऊं करो रब के सदक़ियो वजीब दावत ताइज़ातान फलियस्तजीबूली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून यो न सोचो तो बे रमजान में रोजा भी रखबा ने कभी थी ना साले भी थी दीनदार भी थी ना यो न सोचो तो कुराड़ा थियो पोने कथियो पो साले भी थी ना पो दीनदार भी थी ना पो रोजा भी रखबा यो न सोचो हज कयो उमरा कयो पो ने कभी थी ना साले भी थी ना नमाज भी थी ना रोजा भी थी ना यो शैतान जो दुख ओ मजा अजीजो ओ मजा भाई काई जिंदगी जी खबर ना आवाज जो कुल्लु मन अलैहा व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ कराची में गुल प्लाजा के बाहर 150 मानू अंदर सड़ी कोयला थी अल्लाह 10 मिनटन में सजी बिल्डिंग के बाहर वकोड़ी मानू उते जो ते फांसिया मरी तव्या पर जनाजा लाश भी वेचार जा दिसण जेड़ा न बचा हजड़ा जी मुठ वनी बजा या इंसान की जिंदगी या इंसान की हयाती यो अचानक वारो मौत भी खतरनाक छो त माफिया जो वक्त ही न तो मिले टाइम ही न तो मिले ओ मुझा अजीजो यो अचानक वारो मौत भी वडो दर्दनाक वडो हेबतनाक ओ मुझा अजीजो
मकान संभालियो मां दे वञा पियो जलसे ते सईदाबाद रस्ते ते कोट लालू जे भरसा मूंखे एक्सीडेंट नजर आयो मूंखे ॿुधायो क्यों साईं टे माण्हू टेले जे हेठों अची आहिनि वेचारा मरी त विया आहिनि थॾे ते पर वेचारनि जा आंद्रा ऐं गोंडा बि निकिरी आया आहिनि जनाज़ा वेचारनि जा ॾिसण जहिड़ा न आहिनि ऐं मां नज़र कई हिकिड़े वेचारे जी बांह कपी पई आहे परते पई आहे अल्लाह अकबर कबीरा बांह जो गोश्त भी चुरके पियो जिस ताईं साह निकिरे बांह मां भी ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे तॾहिं त हज़रत अलीअ जो कौल आहे हर रात के आखिरी रात समझो हर ॾींहं के आखिरी ॾींहुं समझो हर वक्त के आखिरी वक्त समझो हर वक्त नमाज़ जी पाबंदी में रहो हर वक्त कुरान जी तिलावत में रहो हर वक्त जिक्र अज़कार में रहो हर वक्त नेकिन में रहो हर वक्त अल्लाह रसूल जी फरमाबरदारी में रहो तां मोती दो ने बिश्त जी खुशखबरी मिलती वने ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तखाबू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अञा वॾे आवाज़ तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो मां मिंथ थो कयां मां मेड़ थो कयां मां गुज़ारिश थो कयां मां इलाज थो कयां ईअं शैतान जे आसरे ते न लॻो पोइ नेक थींदासीं पोइ निमाज़ी या हिकिड़ा माण्हू इरादो इहो कंदा आहिनि हाली हे गुनाह कयूं पोइ माफ़ी वठंदा नबी साईं फरमायो जेको इन इरादे सां गुनाह थो करे त मां अॻिते हली पोइ माफ़ी वठंदो अल्लाह इनखे माफ़ीअ जी तौफ़ीक़ ई न बख़्शंदो उन माण्हूअ खे अल्लाह जी माफ़ीअ जी तौफ़ीक़ उनखे वक़्तु ई न मिलंदो माफ़ी वठण जो अॻिते ई ज़ब्त थी हलियो वेंदो दुनिया जे जान अज़ीज़ो तंहिंजे करे गुनाहनि खां पंहिंजी जिंद छॾायो तंहिंजे करे पाण खे नेक बणायो पाण खे निमाज़ी बणायो